असीं हिन वक़्तु जंगल लॻे ॻोठ लियाकत अली खोसम में मौजूदु आहियूं, जेके 3 ॾींहं अॻु में हितां जो नौजवान खे बेदर्दी सां क़त्ल कयो, उन्हनि जे वारसनि पारां अॼु एहतजाज कयो वियो आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि जो छा चवणु आहे। जहिड़ो कुदरती 3 ॾींहं बरसाति थियो हो, सम्झे 3 ॾींहं बरसाति थियो हो, कुदरती असां सुबुह जो आयासीं हिते, मां घर वियो हुउमि, मूंखे सॾु करे हिते वियो, मां चई पाणी, मां चयो हाज़ुर कंहिं सॾु कई? मनता सॾु कयो, आबिद सॾु कयो, शंको सॾु कयो। मां चयो मां पाणी वधां थो, पाणी कुदरती अची वियो। पोइ उन खां बाद पोइ राति जो मुंहिंजो भाउ वियो पाणी ते, पोइ भाउ खे पाणी ते विड़ी ॿधे घर वञी मारे, शौकत, मनताज़, आबिद। पोइ इहो मुयल मुड़ुस खे वरी गोलियूं हुयूं अथनि। पोइ असां इहो वियासीं थाणे ते, थाणे वारो बि असांजो मथां इंसाफ़ न कयो। हसन मलिक तव्हांजी FIR दाख़िल थी आहे? हा, असांजी न थी आहे साईं। उन्हनि पंहिंजे तरफ़ां असांखे माना माण्हुनि खे असां वेही थाणे ते मोटी आयासीं। उन्हनि चयो उन्हनि जो कोई न वारस पंहिंजे तरफ़ां करे छॾियो। असां इहो अपील SC खे करणु चाहियूं था, असांजो मदद करे, असांजो ग़रीब जो कोई न ॿुधे। जी, छा मसइलो आहे? अदा मसइलो इहो आहे, हिननि सां वीचारनि सां शौकत अली मनता इहो जेको आहे विड़ियो आहे, हिननि जो छोकिरो नौजवान अब्दुल वहाब खोसो क़त्ल कयो आहे, हिननि मारियो आहे। पोइ विया FIR हुते मीरपुर थाणे में, जेको आहे त हसन SHO मलिक साहब, उहो FIR हिननि खे चई 2 बजे विया अची FIR कयां थो। वरी हो आया ॿ हुया, सभु पैसे वारा हुया, उन्हनि पैसे केतिरा बि ॾिनो अथनि। हिननि जे पीउ खे पोइ लतो आणी SHO कढियो अची, न FIR वञो। पोइ पंहिंजे तरफ़ां हिननि ते FIR करे छॾी, माना नामालूम करे। जवाबदार घणा गिरफ़्तार आहिनि? हिकिड़ो आबिद गिरफ़्तार आहे, जेको हिननि पंहिंजो सियासत करे पंहिंजो मालिकनि ॾिनो आहे। उन्हनि पुलिस गिरफ़्तार न कयो आहे, पुलिस हिननि ॾे चढ़ी ई न आयो आहे, मोबाइल चढ़ी ई न आयो। जहिड़ो लाश खणाए आहे न, उन्हनि खां पोइ मोबाइल पुलिस हिन जे घर ते आयो ई कोन्हे, सम्झो। मारे हिननि जो वरी सरियनि सां मारियो अथनि, वरी मेजालो कढियो अथनि, 2 अखियुनि में गोलियूं हयां अथनि, सीने में गोलियूं हयां अथनि, 3-4 गोलियूं सीने में हयां अथनि मुयल खे। हिननि सां वॾो नाइंसाफ़ी थियल आहे। खे असांजो अपील आहे, असांजे खून सां इंसाफ़ कयो वञे। झगड़ो थियो आहे, पोइ पाणी ते हिन ते मनताज़ शौकत आबिद पाणी ते विड़िया आहिनि। चई पाणी तव्हां लूल खोले छॾियो था, हेॾे होॾे असांजा साड़ी में ॿुधायो था, हे मचबा बरसाति जो पाणी खे केरु झलंदो? कोई बि न झलंदो। अरे ॾे मज़ा ॾे पुल का खणी आए घर क़त्ल करे। पोइ असां वियासीं हेॾे SHO ॾे, हुते उहो असांजो FIR न खयूं, असांखे तड़े छॾियो। सरकार पर थियो? हाँ, सरकार पर न हुआ। अदा मसइलो इहो आहे, असांजो सौट अब्दुल वहाब मनताज़ खोसो मारियो आहे। शौकत आबिद उतां खां घेरे वञी पाणी जे आयो आहे वारे ते, उते पाणी हलाए पियो, उतां घेरे वञी ॿधी उते घर में मारे, उते हिननि सटियो आहे। वरी पुलिस हिननि ॻाल्हायो, पुलिस ॾे अची लाश खणी वञो, असांखे हिननि ॿुधायो ई न, असांखे देरि ख़बर पियो आहे। पोइ असां वियासीं, कुकरियो थी हाल वियासीं, असांजो मुड़ुसु पयल हुयो। वरी असां वियासीं